हमारे चैनल सना सरकार जी को सब्सक्राइब करें। जज़ाकल्लाह खैरा। तो सुभान अल्लाह। हजरत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो साहबिया रंग जो कारण हुआ कद जो बिजरो हुआ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में वयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तुंहिंजी सुन्नत जा कहण थो चाहियां लेकिन को बि शख़्स कोन्हे जेको मूंखे संग ॾिए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में टियों दफ़ो वयो वरी इहो ई अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां तुंहिंजी सुन्नत अदा करण थो चाहियां लेकिन ॻोठ में को बि अहिड़ो शख़्स न आहे जेको संग ॾियण लाइ तयारु न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम का इनायत अता फरमायो फरमायो त फलाणो साहबिया वञ जबल जी चोटीअ ते वेठो थी उनखे अल्लाह तबारक व तआला हिक हसीन जमील औरत ॾिनी आहे। अल्लाह तबारक व तआला हसीन जमील लड़की अता फरमाई आहे तूं ॾाहीं वञो ई उते तुंहिंजो मसलो हल थींदो। हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला अन्हु जेनी महिल जो उताई वयो वा ऐं बाक़ी वञी जबल ते ॾिसे तो साहबी अंसारी रज़ियल्लाहु ताला ने साहबिया जेको जबल जे चोटीअ ते वेठो आहे। हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने वयो आहे ऐं उन सां वञी ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं फरमायो आहे ओ अंसारी मूंखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तो ॾे मोकिलियो आहे मां हिकिड़ो नंढो कमु खणी आयो आहियां। जुरैब रज़ियल्लाहु ताला ने वयो आहे उन अंसारीअ सां ॻाल्हि ॿोल कई आहे त उन अंसारीअ खे उन खां पहिरीं हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाए वियो ओ अंसारी तोॾे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो ख़ासि महिमान मोकिलियो आहे। हज़रत जुरैब तो इन सां राज़ी थी जेॾी महिल जो हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने उते पहुतो आहे फरमाए तो ओ अंसारी मुखे हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मोकिलियो आहे। अॼु ताईं तक़रीबन मुंहिंजी उमिरि 63 साल गुज़री आहे लेकिन कंहिं बि मूंखे संग न ॾिनो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे तूं वञो न अंसारीअ ॾे तुंहिंजो मसलो उहो ई हल कंदो। जेनी महिल जो जुरैब रज़ियल्लाहु ताला ने उन अंसारीअ वटि पहुतो आहे अंसारीअ खे सॼी ॻाल्हि ॿुधाई आहे उन हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने जो रंग जेको आहे तमामु कारणो आहे ऐं सादीअ तबियत जो माण्हू आहे त उन हज़रत अंसार रज़ियल्लाहु ताला ने फरमायो आहे ओ जुरैब तोखे का बि शइ जी ज़रूरत हुजे त मूं सां तूं बयानु करे मां अंसारी रज़ियल्लाहु ताला ने हुज़ूर सां एतिरी मोहबत कंदो आहियां ओ मुंहिंजा प्यारा हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने तूं वञ ऐं निकाह जो सादो सामान खणी अच ऐं मूं पंहिंजी न्याणी तोखे निकाह में ॾेई छॾी। जेका छोकिरी हुई उनजी उमिरि तक़रीबन 22 साल अञा उन औरत जी उमिरि तक़रीबन 22 साल हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला अने वयो आहे वो सादड़ो ऐं शर्माए पियो त मां इन औरत सां कीअं मिलां लेकिन उन औरत खे बि सभ खां पहिरीं हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम आयो आहे ऐं ॿुधाए वियो आहे ओ प्यारी तूं हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला अने सां वयो आहे उन औरत सां मिलियो आहे त उन औरत चयो आहे ओ जुरैब तूं पंहिंजो चहिरो मुबारक मूं ॾे करे ऐं उहा औरत 22 साल जी आहे ऐं हसीन जमील चहिरो आहे लेकिन हज़रत जुरैब रज़ियल्लाहु ताला ने हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो साहबी आहे लेकिन कारणो आहे सादड़ो आहे वो डिॼे पियो त मां इन हसीन जमील औरत ॾे कीअं वञां लेकिन उन औरत फरमायो आहे ओ जुरैब रज़ियल्लाहु ताला ने
मां हर शइ में राज़ी आहियां तुंहिंजो जेकर चहिरो मुबारक साफ़ न आहे त को मसलो न आहे लेकिन मां उन महिमान जो चयो मञियो आहे जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तोखे मूं ॾांहुं मोकिलियो उन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत जुरैब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन औरत लाइ दुआ घुरी आहे उन खां पोइ उन्हनि खे औलाद पैदा थियो आहे उहे उलमा थियो आहे उहे सहाबी थिया आहिनि त एतिरो वॾो शान आहे हुज़ूर अलैहिस्सलाम अॼुकल्ह थिए थो मुलनि खे जी निकाह ला पंहिंजो औरतूं लेकिन उहो टाइम अहिड़ो हो हज़रत जुरैब जी मूं तव्हां ॿुधाई त उमिरि घणी हुई 63 साल ऐं औरत जी घणी उमिरि हुई